हेर असां ॻोठ हाशिम इलाइक़ो में मौजूदु आहियूं। अवां सां हिकु अहिड़ी औरत सां कचहरी कराए रहिया आहियूं जेकी सोशल एक्टिविटी रखे थी। गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां जेको आहे औरतुनि जे लाइ समाजी ऐं भलाई जा कम बि करे थी। उन अचो तव्हांखे जेको आहे मारल लाखो साहिब सां ॻाल्हि करायूं त अवां गुज़िरियल केतिरनि सालनि खां जेको आहे हिन NGOs में या सोशल्स में तव्हां रहिया आहियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां LSW आहियां। 19 सालनि खां वठी असां कमु करे रहिया आहियूं। असांजो जेको हीउ ओड़ो पाड़ो आहे ॻोठ मोहम्मद हाशिम लाखो या बानो शहर ताज मलक, असां इन्हनि में इहे असांखे ॻोठ मिलियल आहिनि। असांखे 1000 आबादी आहे। उन आबादी में असां कमु कयूं पिया। उन औरतुनि वीचारनि खे न पढ़ियूं लिखियूं आहिनि, न सुरझियल आहिनि, न उन्हनि खे का शइ जी ख़बर आहे, न का पढ़े लिखे जी या डिलीवरी थी थिए या फैमिली प्लानिंग करणी आहे, उन्हनि खे कंहिं शइ जी बि ख़बर कोन्हे। असां उन्हनि खे गॾु वठी करे उन्हनि जी डिलीवरी करायूं। शुक्र आहे जो असांजे लाखा रोड में 24 कलाक सर्विस थी आहे। असां पंहिंजी जेकी औरतूं हितां जूं आहिनि ग़रीब आहिनि वीचारियूं, उहो ख़र्च नथियूं करे सघनि, या उन्हनि वटि पैसो ॾोकड़ कोन्हे, या उन्हनि जा मर्द ग़रीब आहिनि, या उन्हनि खे कंहिं शइ जी ख़बर कोन्हे। जेॾीमहिल डिलीवरी जो केस ईंदो आहे त हू वीचारा असां ॾिसंदा आहियूं त मोगा ऐं अहिड़ा अबोज हूंदा आहिनि, उन्हनि खे कंहिं शइ जी ख़बर ई न हूंदी आहे। पोइ बि असां उन्हनि खे वठी करे वरी पोइ असां उते उन्हनि खे पंहिंजी डिलीवरी कराए ईंदा आहियूं। या उन्हनि खे कंहिं शइ जी बि ज़रूरत पवंदी आहे, बुखार आहे, दस्त आहिनि, उल्टियूं आहिनि, या उन्हनि जो को ॿार बीमार थो पवे, पोइ बि असां उन्हनि खे सपोर्ट करे सघूं था। असां वटि ORS हूंदी आहे, असां वटि पैरासिटामोल हूंदियूं आहिनि। पोइ असां वञी करे असां पंहिंजे ॻोठनि में उहे दवाऊं ॾेई ईंदा आहियूं। ऐं जंहिं बि इनशाला कंहिं बि औरत सां का बि मजबूरी थींदी आहे, असां वटि हली ईंदा आहिनि, या असां वटि फ़ोन कंदा आहिनि तॾहिं असां सां हीअ मजबूरी आहे, असां सां गॾु हलो, असांजी डिलीवरी आहे, असांखे फैमिली प्लानिंग कराइणी आहे, या को बि मसइलो उन्हनि सां थींदो आहे। या मुंहिंजो घरवारो आहे उहो 20 साल थी विया आहिनि, उहो सोशल वर्कर थी रहियो आहे। पोइ कंहिं ग़रीब वीचारे वटि नलको न हूंदो आहे, उन्हनि जी सपोर्ट करे नलको लॻाराए ॾींदो आहे। कंहिं वटि लेट्रिन न हूंदी आहे, उनखे लेट्रिन ठाराए ॾींदो आहे। पर तक़रीबन माशाल्लाह मुंहिंजे घरवारे जो मूंसां साथ गॾु आहे। इनशाल्लाह असां गॾु उन सां रहंदासीं ऐं असां इन ॻोठनि में भलाईअ जा कम कंदासीं। अदी तव्हां हिकिड़ो सुवालु आहे त असांजी सिंधी ॿाराड़ी औरत ख़ासि करे औरताणियूं जेकी उन्हनि में बीमारियूं रहनि थियूं, छा असांजी औरत एतिरी सगारी थी वई आहे त पंहिंजे भाउ सां, पीउ सां या इन सां मुड़ुस सां उहा ॻाल्हि शेयर करे सघे थी? न भाऊ, उहे उन्हनि सां नथियूं शेयर करे सघनि। जॾहिं असां उते वञी सपोर्ट ग्रुप कराईंदा आहियूं, पोइ हू वीचारियूं अचे ईअं असांजे भर वठी बीहंदियूं आहिनि। पोइ असांखे की बाए अचे ॿुधाईंदियूं आहिनि, तॾहिं असां सां हीउ मसइलो आहे। न उहो पंहिंजे सस खे ॿुधाए सघंदी आहे, न उहो पंहिंजे घर वारे खे ॿुधाए सघंदी आहे, न उहो पंहिंजी फैमिली में ॿुधाए सघंदी आहे। इन जे करे हू चवंदी आहे त मत ई मां हिननि खे ॿुधायां, इहा मुंहिंजी बीमारी फैलिजे, मत मुंहिंजो घरवारो मूंखे कढी छॾे, या मुंहिंजी ससु मूंखे कढी छॾे, या मां इन घर रहण जोगी न हुजां। इन जे करे हू वीचारियूं पंहिंजे घर में नथियूं ॿुधाए सघनि। असां सां हू जेकी बि दिलि जी ॻाल्हि हूंदी आहे उहा असां सां कढी रखंदियूं आहिनि, या असांखे ॿुधाईंदियूं आहिनि, तॾहिं असां सां हीउ मसइलो आहे या हीउ मसइलो आहे, असांजी सपोर्ट कयो, या महिरबानी करे असांखे वठी हलो। पोइ जेतिरी असांखां थी सघंदी आहे असां हुननि जी मदद कंदा आहियूं, असां हुननि जी सपोर्ट कंदा आहियूं। असां उन्हनि इनशाला उन्हनि सां गॾु हूंदा आहियूं। असां औरतुनि जी मदद करे रहिया आहियूं ऐं कंदासीं। अदी इहो तव्हां तक़रीबन हज़ारे घर ॾिठा बि नंढनि ॻोठनि में विया हो, ॾिसो बि था। अॼु सची ॿुधाए त सिंधी औरत या सिंधी समाज में टॉयलेट या बाथरूम जी केतिरी सहूलियत हासिल आहे? अदा पहिरियां त कंहिं शइ जी बि हुननि खे का ख़बर कोन हुई, न साबुण जी, न लेट्रिन जी। हू ॿाहिरि वञी करे कंदा हुआ। जॾहिं ही साबको वारा आया, उन्हनि अची लेट्रिन हिननि ठहिरायूं, ग़रीबनि खे अची ॾिनियूं। पोइ बि वरी हू सियासी सपोर्ट ते वॾेरा पंहिंजे घर में पिया ठहिराइनि। जॾहिं असांखे ख़बर पई, मुंहिंजे घरवारे खे पई, पोइ वञी करे असां ग़रीबनि जा नाला ॾिना। अॼु ताईं हुननि असांखे दुआऊं ॾिनियूं ऐं उहे असांखे दुआऊं ॾींदा रहंदा। हुननि जा हाणे बाथरूम बि ठही विया, साबुण जी बि हुननि में आदत पइजी वई। हाणे माशाल्लाह पंहिंजे लेट्रिन में ई कनि था, ॿाहिरि नथा वञनि। सिंधी औरत असांजी ॿाराड़ीअ जी जे कराची आहे, लाहौर आहे, जे फैशन आहे कपिड़े लटे में, इहे असांजी किथे बीठियूं आहिनि, कहिड़े पोज़ीशन में वीचारियूं? जेकियूं पढ़ियूं लिखियूं आहिनि उहे त माशाल्लाह एक्टिव आहिनि। जेके वीचारियूं ग़रीब आहिनि, उन्हनि खे कंहिं शइ जी ख़बर न आहे, अञा ताईं पंहिंजे मर्दनि जे दाॿे में आहिनि, ॿाहिरि निकिरी नथियूं सघनि, पढ़ी लिखी नथियूं सघनि। अञा ताईं बि छोकिरियूं जेके अहिड़ियूं आहिनि साफ़ सुथरियूं पढ़ियूं लिखियूं छोकिरियूं, जेके ॿियनि खे मशवरो थियूं ॾियनि, उहे चवनि थियूं तव्हां न पढ़ो, बसि मर्दनि जे दॿाउ में आहिनि, अञा एतिरी पढ़ाई जो शौर न आहे। हाणे सची ॿुधायां त सिंधी औरत जी जुती पेरनि में केतिरनि खे पातलता ॾिठी? जुती त हाणे तक़रीबन हाणे घणो त पाइनि थियूं, पर अञा बि एतिरो शौर न आहे। हा हा, हे जेको घरनि में
माल जो कमु आहे, जानवरनि जो जेको पालना आहे, जेकी थिए थी, पालना कनि था, जीअं बकरियूं रखनि था, मेंहूं रखनि था, पोइ इहो सॼो कारोबार जेको आहे औरत करे थी। इहो सॼो कुझु औरत खे ई ॾींदा आहिनि, त इहो घर बि तुंहिंजो आहे, बच्चा बि तुंहिंजा आहिनि, माल बि तुंहिंजो आहे, तोखे ई संभालणो आहे, तोखे ई करिणो आहे। मर्द सुबुह सां तयारु थी अच्छा कपिड़ा पाए होटलुनि ते हलिया वेंदा, इहे सॼो वीचारी औरतूं ई कंदियूं आहिनि। औरतुनि वीचारनि खे एतिरी अहमियत ॾिनी नथी वञे। जी भला औरत हिकिड़ी सिंधी औरत आहे जेकॾहिं फैशनेबल आहे, ठीकु आहे, औरत राइट आहे। हालांकि गटो पाइणु, कपिड़ो लटो औरत जो ई हिकिड़ो ज़ेवर आहे। जेके सिंधी औरत ईअं कपिड़ो पाए, लटो पाए, त उन मुड़ुसु केतिरो जेको आहे नाराज़ थिए थो। जेको पढ़ियो लिखियो आहे त उनखे त शऊर आहे, उहो त कुझु नथो चवी सघे। बाक़ी जेके ॼट आहिनि, जाहिल आहिनि, उहो त वरी ग़लति सम्झंदा आहिनि त इन भला कपिड़ा छो पाता आहिनि, जुती भली छो पाई आहे, जा ज़ेवर छो पाया आहिनि, छाजे करे पाए वई आहे, उहो उनजो ग़लति नतीजो हूंदो आहे। जी जी अधीक मां तव्हांजी ॻाल्हि कयां, मूंखे बि ख़बर आहे सिंध समाज में, असांजे ख़ासि करे सिंधी समाज में, ख़ासि करे असां बरोच क़बीलनि में, त हिकिड़ा छोकिरा जेकॾहिं मुलाज़िम आहिनि, नौकरियूं कनि था, ॿाहिरि रहनि था या फ़ौज में रहनि था, त पोइ उहो तव्हांखे वेझे जेको ख़बर हूंदी त उहे छोकिरियूं, मां ॿुधो आहे त जेसि ताईं हुन मुड़ुसु या हुनजो वर नथो अचे त ओसि ताईं उहो जेको विझनि बि कोन थियूं। इहो छा मसइलो आहे? न भाऊ, हाणे उहो शऊर न आहे। जी जी हाणे साफ़ सुथरियूं रहंदियूं आहिनि। जी जी न न न न को बि न आहे। जी जी असां बि वञूं था फील्ड में, असांजी बि 1000 पॉपुलेशन आहे, असां वञूं था हुते फील्ड में, ॾिसूं था, हाणे उहो शऊर न आहे। अॻे ईअं कंदियूं, हाणे ईअं नथियूं कनि, हाणे साफ़ सुथरियूं बिल्कुलु रहंदियूं आहिनि। जॾहिं खां LSW आयूं आहिनि त साफ़ सुथरियूं रहंदियूं आहिनि। जी जी तव्हां हिते रहो था, असांजे पंहिंजे हल्के में हिते, त सिंधी औरत खे तूं कहिड़ो पैगाम ॾींदी आहे? सिंधी औरत खे मां इहो ई पैगाम ॾींदमि, पंहिंजी सफ़ाई सुथराई रखनि, साफ़ सुथरो रहनि, पढ़नि लिखनि, पंहिंजे आईंदा नसुल खे सुधारनि, पंहिंजे बच्चनि खे पढ़ाइनि। पहिरियां त इहा ॻाल्हि हुआ जो असांखे को वेझा स्कूल कोन्हनि जो असां मथी मंज़िल ते बच्चनि खे पढ़ाए सघूं या पुॼाए सघूं। जॾहिं खां वठी मां ॿार पंहिंजा पढ़ाईंदी हुअसि त मुंहिंजे ॻोठ वारा, मुंहिंजे ओड़े पाड़े वारा मूंखे ग़लति सम्झंदा हुआ त इहा पंहिंजा ॿार थी पढ़ाए, इहा सही न आहे। जॾहिं हुननि ॾिसी करे, जॾहिं मां नौकिरीअ में थियसि, मुंहिंजो घरवारो थियो, मुंहिंजो पुटु थियो, पोइ असांखे ॾिसी करे हुननि पंहिंजा बच्चा पढ़ाइण लॻा, उन्हनि में शऊर पैदा अचणु लॻो। हाणे असांजे इलाइक़े में केतिरा ॿार तक़रीबन घणा परसेंट छोकिरियूं पढ़ंदियूं हुयूं? 50% पढ़नि थियूं। 50%? जी जी ठीकु आहे। तव्हां साईं सोशल वर्कर मारल लाखो साहिबा जी ॻाल्हियूं ॿुधियूं, तव्हां यकीनन हिन जेको आहे हक़ सचाई ॻाल्हि कई आहे। मोहम्मद सालिह डायरी, अवामी आवाज़ TV, लाखा रोड।